मुझा दोस्तों ॾिसो सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला उनब्बिउकुम बिखैरि आमालिकुम छा तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे अमलनि में सभिनी खां भलो अमल कहिड़ो आहे। सहाबा किराम अर्ज़ कया रसूल अल्लाह कहिड़ो आहे। पाण फरमायूं अज़काहा इंद मलीकिकुम अहिड़ो अमल ॿुधायांव जेको तव्हांजे रब वटि ज़ोर पाकीज़ा अमल आहे। व अरफ़उहा फी दरजातिकुम अहिड़ो अमल ॿुधायांव जेको तव्हांजे दर्जनि खे बुलंद कंदो। व खैरुम मिन इताइ ज़हब वल वर्क़ सोन ऐं चांदी जा ढेर अल्लाह जी राह में ख़ैरात कयो पर उन खां अञा भलो अमल तव्हांखे ॿुधायां। साहबनि चयो कि भला उहो ॿुधायो कहिड़ो अमल आहे। पाण फरमायूं तव्हां दुश्मननि सां वञी जंग कयो लड़ाई कयो पोइ जंग कंदे कंदे तदरिबू बिअनाक़िहिम व यदरिबू बिअनाक़िकुम तव्हां जंग कंदे कंदे काफ़रनि जा सिर कलम कयो काफ़रनि खे मारियो क़त्ल कयो तव्हां पंहिंजा सिर रब जे रस्ते में कुर्बान करे छॾियो पंहिंजूं जानियूं फिदा करे छॾियो पर इन खां अञा बि भलो अमल तव्हांखे ॿुधायां। साहबन अर्ज़ किया रसूल अल्लाह वो कहिड़ो अमल आहे। क़ाल हिय ज़िक्रुल्लाह पाण फरमाईंदो इहो अल्लाह जो ज़िक्र आहे। इहो अल्लाह जो ज़िक्र आहे जो पाकीज़ा अमल आहे अल्लाह वटि मुतबर्रिक अमल आहे तव्हांजे दर्जनि खे बुलंद करण वारो अमल आहे तव्हांजे गुनाहनि खे मेटण वारो अमल आहे सोन ऐं चांदी जे ढेरनि जे ख़ैरात खां वधीक भलो अमल आहे। ख़ुदा जे राह में जंग करे काफ़र मारियो तव्हांजो पाण शहीद थी वञो पर इन खां बि इहो भलो अमल इहो आहे जो चओ अल्लाह अल्लाह